اللہ جی نعمتم جو انعام رمضان، سلام رمضان سلام رمضان سلام رمضان۔ اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى، وللآخرة خير لك من الأولى، ولسوف يعطيك ربك فترضى، ولسوف يعطيك ربك فترضى، ألم يجدك يتيما فآوى، ووجدك ضالا فهدى، ووجدك عائلا فأغنى، ووجدك عائلا فأغنى، فأما اليتيم فلا تقهر، وأما السائل فلا تنهر، وأما بنعمة ربك فحدث، وأما السائل فلا تنهر، وأما بنعمة ربك فحدث۔ صدق اللہ العلی العظیم۔ اول نام الحاجو جو ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो। अस्सलाम वालेकुम, आऊं या अव्हां जी मेज़बान परहज़ सैयद अव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे सलाम रमज़ान में भली कार चवां थी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद आहे त अव्हां जे विच में आऊं कुझु छॾे थो वञा, यानी आऊं अव्हां जे दरमियान कुझु छॾे थो वञा जंहिंजो नालो आहे क़ुरान मजीद। ऐं बेशक उन्हनि में जेके प्रीचिंग्स आहिनि ऐं टीचिंग्स आहिनि उहे असांखे सही वाट ॾेखारनि थियूं। ऐं उन खां अलावा इहो फरमायो आहे त क़ुरान मजीद ऐं अहले बैत अव्हां जे विच में आहे। अव्हां मां जेकॾहिं जेको बि अहले बैत खे पकड़े थो ऐं क़ुरान मजीद खे नथो सम्झे त उनजो को फ़ाइदो न आहे, ऐं जेकॾहिं अहले बैत खे पकड़े थो ऐं क़ुरान मजीद खे नथो सम्झे त उनजो बि को फ़ाइदो न आहे। त असांखे जेकॾहिं दुनिया में ऐं पंहिंजी आख़िरत में असांखे सुरखरू रहणो आहे त असांखे क़ुरान खे बि सम्झणो आहे ऐं अहले बैत खे बि पकड़णो आहे। ऐं उन खां अलावा मौलाए काइनात मौलाए मुश्किल कुशा मौला अली अलैहिस्सलाम जिन जो इरशाद आहे त अव्हां मां जेको बि क़ुरान खे सम्झे थो ऐं क़ुरान जी जेके सही टीचिंग्स आहिनि उनखे सम्झे थो त उहो दुनिया में अॻियां वधी सघे थो। ऐं उन खां अलावा इहो बि चयो वियो आहे त अव्हां पंहिंजे क़ुरान जी पकड़ जेका आहे उहा मज़बूत रखो
रखो, ईअं न थिए त तव्हां खां पहिरीं जेके आहिनि उहे माण्हू जेके मञनि था क़ुर ते उहे अमल कनि उनजी टीचिंग्स ते उनजी प्रीचिंग्स ते उहे अॻियां वधी वञनि। ऐं बिल्कुलु इरशाद इहा ॻाल्हि सच आहे त साइंस बि इन ॻाल्हि खे प्रूव करे चुकी आहे त असां वटि क़ुर में जेके ॻाल्हियूं एतिरा साल पहिरीं जूं लिखियल आहिनि उहे हाणे प्रूव कयूं आहिनि साइंस असांजी, बाक़ाइदा प्रूव्स मिलिया आहिनि त उहे सभु शइ सही आहे। ऐं उन खां अलावा जेकॾहिं ॻाल्हि करियां त असांजी जेका पॉलिटिकल सिचुएशन आहे उहा ॾाढी क्रिटिकल आहे। असां सभु रमज़ान जे महीने में दुआ गूं आहियूं त अलाह साईं जी तरफ़ खां ख़ैर थिए ऐं पाकिस्तान में जेको फ़ैसिलो थियो उहो ख़ैर जो फ़ैसिलो। सही, आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां ठीकु हूंदो। क़ुर पाक जी ॻाल्हि जीअं पहिरियों कई त कारी रमज़ान जे आवाज़ में तलावत कलाम पाक पाण ॿुधण जी स्टार्ट में सादत नसीब कईसीं। क़ुर पाक पढ़णु ऐं ॿुधणु ॿिन्ही सवाबु हासिलु थींदो आहे। रहमत जो शो हले पियो ऐं अॼु ख़ैरनि सां पंजो रोज़ो रखण जी सादत तव्हां असांखे नसीब थी आहे। सो रहमतुनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि, रहमत जूं बरसातूं आहिनि ऐं रहमत जी बरसाति में जेको पुसे थो, जेको इन बरसाति जो मज़ो वठे थो, उन जा ॿेड़ा ई पार आहिनि। बरसाति यादि आयो जॾहिं बरसाति वसंदी आहे असां वटि अक्सर इलाही तेज़ बरसाति थी वेंदी आहे, पोइ पाण वरी अक्सर इहो ॾिसंदा आहियूं त असां जूं अमड़ियूं पोइ विर्द कंदियूं आहिनि समद अल्लाह। सो अल्लाह साईंअ खे ॿाॾाईंदियूं आहिनि ऐं पोइ बरसाति अचानक टरी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं वरी साइंसी हवाले सां जीअं पहिरियों ॻाल्हि कई त पोइ वरी पाण सोचींदा आहियूं त बरसाति टरी छो वई, पोइ चवंदा आहिनि त हवाउनि रुख बदिलायो आहे, हवाऊं अची वियूं ऐं हवाऊं बरसाति खणी ॿिए पासे हली वियूं आहिनि। हवाऊं बरसाति खे ॿिए पासे खणी वेंदियूं आहिनि, हवाऊं बरसाति खे ॿिए कंहिं इलाइक़े ॾांहुं खणी वेंदियूं आहिनि। ईअं ई जेकॾहिं पाण दुआउनि जी ॻाल्हि कयूं त दुआऊं वरी मुसीबतुनि खे ॿिए पासे खणी वेंदियूं आहिनि, टारे वेंदियूं आहिनि, परे करे वेंदियूं आहिनि, परेशानियुनि खे खणी वेंदियूं आहिनि। सो दुआउनि जो जेको सिलसिलो आहे न हिन ख़ासि तौर ते हिन अशरे में रहमतुनि जे अशरे में रहमतूं बि पाण माणींदासीं, पर दुआउनि जो हिक ॿिए जे लाइ सिलसिलो क़ाइमु दाइमु हुजे। ख़बर नाहे कहिड़ी दुआ कंहिंजी अॻामिजी वञे ऐं इहो बि ज़रूरी न आहे त कॾहिं कॾहिं असां सोचींदा आहियूं त यार हीउ अमरा, हीउ बंदो, हीउ त गुनाहगार आहे, इब्दार आहे, इन खां वरी कहिड़ी दुआ, पर कॾहिं कॾहिं अलाह कंहिंजी बि ॿुधी सघे थो। सो बहरहाल अॼोको प्रोग्राम दुआउनि सां स्टार्ट कयोसीं ऐं दुआऊं तव्हांजे लाइ आहिनि खोड़ सारियूं। रब करीम तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। असांखे बि पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। बिल्कुलु दुआउनि में असांखे बि यादि रखो, असीं तव्हांखे यादि रखंदासीं। अॼोको प्रोग्राम सुहिणो बणाइण में असां सां साथ निभायो आहे करशी जामे श्री वारनि। करशी जामे श्री ते मूंखे 100% यकीन भरवसो आहे, न सिर्फ़ु मूंखे पर तव्हांखे बि हूंदो। करशी जामे श्री ज़बरदस्त शरबत आहे, 100% ख़ालिस आहे, इन में पाणीअ जो हिकु फुड़ो बि मिलायल न आहे। इहो ई सबबु आहे जो करशी जामे श्री खोड़ सारा अवॉर्ड माणे चुको आहे, खोड़ सारा सर्टिफिकेट माणे चुको आहे। उहो न सिर्फ़ु इलाइक़ाई सर्टिफिकेट पर नेशनली ऐं इंटरनेशनली कई सर्टिफिकेट माणे चुको आहे। करशी जामे श्री जेका बॉटल तव्हांजे घर में मौजूदु आहे या तव्हां पीअंदा आहियो ऐं अक्सर सोचींदा हूंदव त हीउ कीअं तयारु थी असां ताईं पहुचंदो आहे, त तव्हांखे ॿुधायां त 265 क्वालिटी टेस्टूं थींदियूं आहिनि हिननि जूं। पहिरियां मयार उनजो चेक कयो वेंदो आहे, उनखां पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचंदो आहे। शुगर फ्री जी जेका बॉटल आहे उहा 276 भेरा इन्हनि मरहलनि मां गुज़रंदी आहे, मतिलबु क्वालिटी टेस्ट ऐं चेकिंग खां पोइ तव्हां असां ताईं पहुचंदी आहे। इहो ई सबबु आहे जो असांखे जामे श्री ते यकीन आहे, असांखे जामे श्री ते भरोसो आहे। इहो ई वरी सबबु आहे जो असीं सभई करशी जामे श्री पीअंदा बि आहियूं ऐं इरशाद करशी जामे श्री में हिकु फुड़ो बि पाणी जो मिलायल न हूंदो आहे, बिल्कुलु प्योर हूंदो आहे। उन खां अलावा उनमें इलाइची फ्लेवर बची चुको आहे जेके असां अमूमन पंहिंजे घरनि में यूज़ कंदा आहियूं स्पेशली ख़ुशबू लाइ। त माना करशी जामे श्री में ख़ुशबू बि हूंदी आहे, जेके ख़ुशबू वणे थी त उहो ख़ुशबू लाइ बि यूज़ करे सघे त। उन खां अलावा तव्हांखे आउं 4 वधीक क्वालिटीज़ ॿुधाईंदी हलां करशी जामे श्री जूं। त करशी जामे श्री में संदल, गुलाब, उशना ऐं ख़सख़स पयल हूंदी आहे ऐं इहे जेके 4 हर्ब्स आहिनि उहे 4 ई हर्ब्स कूलिंग क्वालिटीज़ रखनि थियूं पाण में। ऐं जॾहिं उहे करशी जामे श्री में मिली वञनि थियूं ऐं रमज़ान अचे थो गर्मियुनि में, त पोइ करशी जामे श्री जो इस्तेमालु करणु सहरी हुजे इफ़्तारी हुजे त उहो असांजे लाइ मतिलबु तमामु घणो कारमंद थिए थो। सही, करशी जामे श्री ऐं हिन जो स्लोगन ॾाढो ज़बरदस्त आहे त सभु पीते हैं। इन खां सवाइ असां ताउन फरमायो आहे सब रोज़ो द चिकन स्पेशलिस्ट तलो, जिन जो स्लोगन ॾाढो सुठो आहे। नंढपण खां ॿुधंदा अचूं था, टीवी ते हलंदो आहे, इहो कमर्शियल त ॾाढो कमर्शियली वणंदो आहे त हीअ तले जी छा ख़ासियत हूंदी। सो तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा उन्हनि जो स्लोगन आहे त ज़िंदगी मुबारक। सो मुबारक ज़िंदगी हुजे तव्हांखे, रूह अफ़ज़ा बि पीअंदा कयो। नेस्ले एवरीडे, जिन जो चवणु आहे त तुम में है कुझु ख़ासि, पोइ ख़ासि का शइ हुन में आहे त पोइ ज़रूरु नेस्ले एवरीडे जो बि इस्तेमालु करे सघिजे थो। ऐं इन खां सवाइ पाकुला फ्लेवर्स वारनि जी वॾी महिरबानी, वेरी हेल्दी, वेरी यमी। ऐं सूफ़ी दस्तरख़्वान, जिन जो चवणु आहे त सूफ़ी एतमाद के लिए। ऐं गॾो गॾु नेस्ले मिल्क पेक क्रीम वारनि जी वॾी महिरबानी मञींदासीं। उन्हनि जो चवणु आहे त हर दिन ख़ुशी से, माना ख़ुशीअ सां हर ॾींहं जो आगाज़ कजे त छा ॻाल्हि कजे, नेस्ले मिल्क पेक क्रीम वारनि जो इहो चवणु आहे। ऐं क्विज़ शरबत वारनि जी वॾी महिरबानी, क्विज़ शरबत ठाहिण वारा चवनि था त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। ऐं वाइटल टी
वाइटल टी उन्हनि जो ॾाढो सुठो स्लोगन आहे, कल्ह बि पिरे चयो त मूंखे ॾाढो वणंदो आहे, ऐं उहो इहो आहे त वाइटल पियो ज़िंदगी जियो। हिन खां सवाइ कीअं ताउन कयो? जी जी बिल्कुल। ब्रिज पावर बैटरीज, लज्जत ने थामा सेहत का हाथ, मलका मसाला, इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दें। असांजूं आस जेके हूंदियूं आहिनि उनखे टुटण न ॾींदा बिल्कुलु बि। JFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फोर्मी परफ्यूम बॉडी स्प्रे, अलखिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या, शारजा शारजा, टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना। शौकत खानम, उनकी सिर्फ एक दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज कलर एक्सपर्ट्स, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समरस एक बोतल बनाए 35 ग्लासेस। ऐं इहो इन खां वधीक अव्हांखे छा खपे, 5 टी ग्लास अव्हांखे मिलनि था हिकिड़ी बोतल मां। इन खां अलावा आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT, क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइजर, सबसज सरसब्ज FF, ज़मीन की जान फसल की जान। वाह वाह। इन खां पहिरियां जो मौज़ महिमाननि सां तव्हांखे मिल रहा आहियूं। अफ़्तार जो वक़्तु वेझो वेझो जीअं थिए थो त पोइ हर कंहिंजी दीद हूंदी आहे बावर्ची खाने में, सो असां बि इन पासे ई पहिरियां निगाह कंदासीं। असांजो बावर्ची खानो बि भरियल आहे। फैसल कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? महिरबानी। अॼु ॾाढा सुठा लॻो था। अॼु छा ठाहिण वारा आहियो तव्हां? अॼु मां चणनि जी चाट ठाहियां पियो, लेकिन हिन में हिकिड़ी एडिशन कंदासीं। जीअं असां लीमो विझंदा आहियूं त टैंक जो जेको ही आहे लेमन ऐं पेपर, हे जेको फ्लेवर आयो आहे ही लीमे जो आहे, हिन में कारा मिर्च जो फ्लेवर आहे, त हिन खे मां ऐड कंदमि चाट में। लीमो विझण जे बजाए तव्हां हिन खे 1 चांहि जो चमचो चाट में विझी मिक्स कंदो त सेम फ्लेवर ईंदो। हिन में लेमन जो बि टेस्ट ईंदो तव्हांखे फ्रेश जो, ऐं ब्लैक पेपर जो बि। माशाल्लाह तमाम ज़बरदस्त यूनिक रेसिपीज़ जेके हूंदियूं आहिनि उहो ॿुधण में मिलंदियूं आहिनि। हिन साल असां टैंग सां गॾु ख़ुशियूं सेलिब्रेट कयूं था, टैंग पियूं था ऐं मज़ो वठूं था। टैंग जा फ्लेवर ॾाढा सुठा आहिनि, ऐं लीमे वारो तव्हां चयो आहे, पाइनएप्पल वारो चयो आहे, ॿियो पाण रोज़ ज़िक्र कंदा आहियूं मैंगो जो कंदा आहियूं बिल्कुलु। त हिते जेके चणा आहिनि बॉयल असां 3 खां 4 कप आहिनि। हिन खे फ्लेवर ॾियण लाइ असां लेमन पेपर जेको आहे टैंग जो, हिन में 1 टीस्पून यानी 1 चांहि जो चमचो विझी हिन खे मिलाईंदासीं। हिन खां पोइ असां हिन में 1 अदद टमाटो, 1 अदद बसर ऐं पुदीने जा पत्ता, साओ मिर्च हस्बे ज़रूरत अगरि विझणु चाहियो त इहे सभु शयूं विझंदासीं। हिन खे कंदासीं मिक्स, ऐं हिन खां मिक्स करण सां गॾु हिन में विझंदासीं अधु चांहि जो चमचो या हुन खां थोरो घटि लूणु, छाकाणि त टैंग असां ऑलरेडी विधल आहे। चाट मसालो 1 चांहि जो चमचो ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो विझी हिन खे मिक्स कंदासीं। चाट असांजी तयारु थी वेंदी टैंग फ्लेवर में। लेमन मिंट फ्लेवर। वाओ। ऐं टैंग में तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त विटामिन C हूंदो आहे जेको असांजे इम्यून सिस्टम खे बूस्टअप कंदो आहे। स्पेशली रमज़ान में असांखे इन शइ जी ज़रूरत हूंदी आहे त असांखे हिमत बि हुजे, असां इबादत बि करे सघूं, असां रोज़ा बि रखी सघूं, ऐं जेके दुनिया जा कम आहिनि उन्हनि सभिनी खे असां हलाए सघूं गॾु गॾु। त उन लाइ असां टैंक जेकॾहिं सहरी में ऐं इफ़्तारी में यूज़ कंदासीं त बहितर थी वेंदो। हूअं बि पाण रमज़ान जे महीने में पंहिंजनि माण्हुनि जो तमामु घणो ख़्यालु कंदा आहियूं, पंहिंजे अज़ीज़नि जो मिट माइटनि जो तमामु घणो ख़्यालु कंदा आहियूं, पाड़ी वारनि जो ख़्यालु करे थी। हा, ईअं ई टैंक वारनि जो चवणु आहे त हिन साल टैंक सां गॾु ख़ुशियूं सेलिब्रेट कयो, टैंक खे पीओ, ऐं पोइ वरी ॿुधायो त तव्हांखे कीअं ज़ाइक़ो लॻो। असांखे ॿुधाईंदा कयो, असांखे फीडबैक तव्हां ॾींदा आहियो अक्सर। तव्हांजी इन ॾिस में बि वॾी महिरबानी असां मञूं था। मौज़ूद महिमान बि असां सां गॾु आहिनि, सो उन्हनि जो बि मुंहिंजे ख़्याल में तारुफ़ कराईंदा हलूं, ऐं उनखां पोइ मां सम्झां थो त ब्रेक ते पाण वेंदासीं। छा ख़्यालु आहे तव्हांजो, ब्रेक ते पहिरियां वञूं या पहिरियां तारुफ़ करायूं? महिमाननि जो तारुफ़ कराइण खां पोइ ब्रेक जी तरफ़ हलूं था। मां अॼु चवां थो त ब्रेक जी तरफ़ हलूं था। ईअं न? ठीकु आहे ब्रेक जी तरफ़ ब्रेक वठूं, मोटी अचूं, छो त तफ़सीली कचहरी कंदासीं न महिमाननि सां, तकड़ में कहिड़ो तारुफ़ हुजे। हा सही था चओ। जी, त पोइ वठूं था ब्रेक, ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी नाज़रीन, अव्हांखे ॿीहर सलाम रमज़ान में भली कार चऊं था। इरशाद जी अव्हां चयो त डिटेल में असां गैस जो इंट्रोडक्शन बि करायूं ऐं उन खां अलावा उन्हनि सां गुफ़्तगू बि करूं। त अव्हांजी साइड ते केरु वेठल आहिनि? जी बिल्कुलु, अॼु कचहरी कंदासीं, कुझु दीनी इस्लामी ऐं रोज़े जी फ़ज़ीलत ते पाण बि ॻाल्हाईंदासीं। सो असां सां गॾु ॾाढो सुठो महिमान आहे, स्कॉलर आहे हज़रत अल्लामा मुजीबुर रहमान शामी क़ादरी साहिबु, उनखे असीं भली कार चऊं था। शामी साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो। ऐं तव्हां वारे पासे केरु? जी जी, ऐं मुंहिंजे पासे जेके वेठल आहिनि नात ख़्वां अमजद अली जतोई साहिबु, अव्हांखे भली कार चऊं था। नाज़िम साहिबु, अव्हांखे भली कार चऊं था। उन खां अलावा सऊद अहमद क़ादरी साहिबु, अव्हांखे असां भली कार चऊं था। वाह वाह, ॾाढा सुठा महिमान अॼु असां ताईं पहुतल आहिनि। सो स्टार्ट वठूं था पाण
पाण अलामा मुजीबुर रहमान शामी साहिब खां कान का ॻाल्हि पुछा करे वठूं जेका ॻाल्हि असांजे ऐं तव्हांजे इल्म में वधीक वाधारो करे। बिल्कुलु ऐं अक्सर असां वटि इहा कन्फ्यूज़न हूंदी आहे अलामा साहब त असां औलिया कराम ते वेंदा आहियूं त उते वञण जूं कहिड़ियूं फ़ज़ीलत आहिनि ऐं वञण खां पोइ असांखे अक्सर इहा कन्फ्यूज़न थींदी आहे त असांखे कीअं वञणु खपे उनजो तरीक़ो छा हुजे उनखे बयानु कजो। बल्कि हिन सां गॾु इहो बि ॿुधायो त उते वञणु घुरिजे या न वञणु घुरिजे, कई माण्हू चवंदा आहिनि त न वञिजे, त इहो थोरो क्लियर ॿुधाइजो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। आयत मुबारक अल्लाह ताला फरमायो आहे त जेके औलिया कराम आहिनि के को ख़ौफ़ न आहे, को गम न आहे। अला अल्लज़ीना आमनू यानी ही ईमान वारा आहिनि, व कानू यत्तक़ून ऐं ही तक़वा वारा आहिनि। त जेके नेक अल्लाह ताला जा वली आहिनि उहे ईमान वारा बि आहिनि या निशानी आहे ऐं उहे तक़वा वारा बि आहिनि यानी परहेज़गारी वारा बि आहिनि। त हू जॾहिं वफ़ात करे वञनि था त हुननि जी मज़ारनि खे जेकी हिदायत आहे अल्लाह ताला जी तरफ़ां माण्हुनि खे मिलंदी आहे त अल्लाह ताला माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जी मोहबत अता फ़रमाईंदो आहे। उन जे करे माण्हू उन्हनि मज़ारनि ते हाज़िरी ॾींदा आहिनि ऐं उते वञी दुआऊं घुरंदा आहिनि ऐं उते वञी इबादत करे उन वलीअ खे बख़्शींदा आहिनि। त उन जो तरीक़ो जीअं अदीअ ॻाल्हि कई त इहो तरीक़ो बि बहितर आहे ॿुधाइजे त तरीक़ो इहो ई आहे त जॾहिं औलिया कराम जी माण्हू मज़ार ते वञे थो त अदब जे अंदरि वञे मज़ार शरीफ़ ते हाज़िरी भरे उन खां पोइ चारि हथ जो फ़ासिलो आहे त हीअ हितां खां वठी हेसि ताईं हिकु हथ आहे त ईअं 4 हथ जे फ़ासिले ते वेही करे हिकु भेरो सूरह फ़ातिहा पढ़े ऐं 11 मरतबा कुल हु अल्लाहु अहद यानी सूरह इख़लास पढ़े। उन खां पोइ दुआ घुरे अल्लाह ताला खां त या अल्लाह हीउ जेको मूं क़ुरान पाक पढ़ियो आहे इन सवाबु हिन वली कामिल खे पहुचा ऐं या अल्लाह हिन वली सदके मुंहिंजूं परेशानियूं दूरि फरमा, मुंहिंजूं मुसीबतूं दूरि फरमा, मुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत था फरमा, मुंहिंजी जान माल में बरकत था फरमा। त अहिड़ियूं दुआऊं घुरे। पर अॼुकल्ह मज़ारनि ते कुझु माण्हू जेके आहिनि उहे सजदो कंदा आहिनि त सजदो जी शिरक में अची वेंदा आहिनि। त जेको सजदो आहे सजदो ताज़ीमी कंदा आहिनि जॾहिं अल्लाह जे वलीअ जी, छो त अगरि इबादत जे हिसाब सां सजदो कंदा त कुफ़्र थी वेंदो, छो त इबादत सिर्फ़ु रब जी आहे। पर अगरि कहिड़े शख़्स ताज़ीम सजदो करे थो त इहो ताज़ीम सजदो करणु बि हराम आहे। त हिते सजदो न आहे कबो। हिते सजदे खां अलावा माण्हू सुकून सां विहंदो ऐं क़ुरान पाक पढ़ंदो जेतिरो पढ़ी सघे। जीअं मूं फ़ातिहा तरीक़ो तव्हां ॿुधायो उन खां अलावा जेतिरो पढ़ी सघे उहो पढ़ी करे उहो ईसाल सवाबु करे ऐं अल्लाह ताला खां दुआ घुरे त या अल्लाह हिन वलीअ जे सदके, हिन वलीअ जी सिफ़ारिश सां या अल्लाह हिन पंहिंजे प्यारे जे सदके मुंहिंजूं परेशानियूं दूरि फरमा। त अल्लाह ताला उन वलीअ जे सदके हुन माण्हूअ खे नवाज़ींदो इंशाअल्लाह। असां वटि इहो घणो मञियो वेंदो आहे त असां जेकॾहिं दरगाहुनि ते दुआऊं घुरूं था त उहो शिरक में अचे थो। न शिरक में नथियूं अचनि। तव्हां ॿुधो हूंदो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जो त हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम हज़रत मरियम सलामुल्लाह अलैहा जी जेकी इबादत जी जॻह हुई उन ते अची करे दुआ घुरी त या अल्लाह हिन मरियम जे सदके मूंखे पुटु अता कर। त हज़रत ज़करिया जी उन वक़्तु तक़रीबन 120 साल उमिरि हुई ऐं हज़रत ज़करिया जी जेकी घरवारी हुई उनजी तक़रीबन 90 साल हुई, यानी को हिसाब किताब न हो त औलाद थींदो। पर हज़रत मरियम सलामुल्लाह अलैहा जेकी आहे उहा इबादत कंदी हुई पंहिंजे हुजरे में। त हिकु वक़्तु अहिड़ो बि हूंदो त हज़रत ज़करिया उन हज़रत मरियम खे फ्रूट वग़ैरह ॾियणींदा। त जॾहिं वक़्तु आयो त उहो पहुता अचे त ॾिसनि त बेमौसम जे उहो फल फ्रूट रखियो पियो। हज़रत मरियम सलामुल्लाह अलैहा जे फ्रूट ॾिसी करे चवनि त तव्हांखे फ्रूट किथां आयो? मूंखे अल्लाह ताला अता फरमायो आहे। त पोइ हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम दुआ घुरी त या अल्लाह मां त नबी आहियां, या अल्लाह हिन वलिया जे सदके, हिन नेक औरत जे सदके, हिन हुजरे जे सदके या अल्लाह मूं ते करम फरमा, मूंखे पुटु अता फरमा। त अल्लाह तबारक व ताला हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे पुटु अता फरमायो, हज़रत यहया अलैहिस्सलाम। त इन मां इन क़ुरान पाक जी आयत आहे, इन मां इहा साबित थी थिए त जेके नेक वली आहिनि, जेके मुक़र्रब बाना आहिनि, उन्हनि जी जॻहनि ते अल्लाह तबारक व ताला जो नुज़ूल थींदो आहे, रहमत जो नुज़ूल थींदो आहे। त उन नुज़ूल जी रहमत वारी जॻह ते वञी दुआऊं घुरण सां उहे दुआऊं क़बूल थींदियूं। सही सही। अञा पाण ॻाल्हाईंदासीं इन हवाले सां बि। सो शेफ फैसल खे भला ॾिसूं त छा तयारु थी चुको आहे। चाट त कॾो को मुंहिंजे ख़्याल में रेडी लॻी आहे। असां रेडी करे छॾी आहे। ॿी का शइ तयारु कंदो ऐं करशी जामे शीरी ठाहींदासीं। वाह वाह। ऐं हिन खे हिकु गिलास जे हिसाब सां मां ॿुधायां पियो कि 4 खाइण जा चमचा ऐं अगरि हिकु जग ठाहियो था त अधु कप जेतिरो। ऐं हिन मां तव्हां अगरि जग ठाहींदो त 9 जग ठहंदा तव्हां। ऐं गिलास में वेंदो त 5 × 40 गिलास। ऐं जॾहिं बि इनखे इस्तेमालु कयो त चङी तरह इनखे हिलाए इस्तेमालु कंदा कयो। गरम खीर में बि पी सघो था, थधे खीर में बि पी सघो था ऐं हुनजे अलावा थधे पाणी में बि मिलाई पी सघो था। अगरि लीमे जो रस विझंदो हिन में त हिन जो मज़ो दुबाला थी वेंदो आहे। सही सही।
बल्कि का बि अहिड़ी सुठी शइ ठाहियो था त उन मथां बि जेकॾहिं थोरो मथे हा आइसक्रीम आहे या को मिठो ठाहियो था या आइसक्रीम ते ज़्यादातर यूज़ थियल हूंदा इंशाल्लाह हाणे ईद बि अचे पई त पोइ ईद खां पहिरीं हिते कुझु स्वीट डिश ठाहींदासीं उनजे मथां टॉपिंग या हुन में मिक्स करे खीरणी में उहो बि मां ॿुधाईंदमि कि कहिड़े तरीक़े सां पोइ वधीक मज़ेदार थी पवे मज़ेदार थींदो ऐं ख़ुशबू ई ठाहे छॾियो कृषि जामेश्वरी जो जी बिल्कुलु सफ़ा सवलो तरीक़ो आहे इहो त मां माना सिखी वरितो आहे मूंखे ख़बर ई न हुई त कीअं ठाहिबो सफ़ा आसान तरीक़ो आहे स्पेशली कृषि जामेश्वरी खे ठाहिण सफ़ा आसान आहे खंड विझण जी ज़रूरत न आहे सही पाणी जो मूं ई हिकिड़ो फुड़ो बि न आहे हा पंहिंजो निज आहे त पोइ इहो वधीक मिठो थी वञे बिल्कुलु ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांजी ऐं चार्ट बि डिस्प्ले में यकीनन सुहिणो ई तो परे खां मूंखे नज़र अचे थो त खाइण में बि सुठो लॻंदो हूंदो खाइण में बि सुठो हूंदो तव्हां रखत वारा तव्हां क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो सो साईं शामी साहिबु मूंखे जीअं तव्हां नेक माण्हुनि जी ॻाल्हि कई त हाणे इहे त थिया नेक जेकी बुरको मटाए विया नेक माण्हुनि जी निशानी का ख़सलत ख़बर कीअं पई त नेककार आहे सुभान अल्लाह वाह जो सवाल पे तव्हां अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाया न सूरह फुरक़ान में 19 पारे में व इबादुर रहमान लदीन यमशूना अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लदीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा त व इबादुर रहमान जेको फरमाया न अल्लाह ताला पंहिंजी तरफ़ इशारो फरमायो त इबादुर रहमान यानी रहमान जा उहे बाना जेके अल्लाह तबारक व ताला जे लाइ निवड़त कनि था आजिज़ कनि था यमशून अलल अर्दि यमशून चवंदा न हलण खे यमशून अलल अर्दि यानी ज़मीन ते जॾहिं हलनि था व इज़ा ख़ातबहुमुल क़ालू सलामा व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा ऐं जॾहिं जाहिल हुन सां सलाम कनि था या अॻियां अचनि था त हू दरगुज़र कनि था हुननि सां बहस मुबाहिसो कोन था कनि दरगुज़र करे हलिया था वञनि उन खां पोइ वल्लदीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा यानी हुननि जा जेके राति ऐं ॾींहं आहिनि उहे अल्लाह ताला जे सजदे ऐं क़याम में गुज़रनि था यानी हू अल्लाह ताला जी एतिरी इबादत कंदा सजदा कनि था क़याम कनि था नमाज़ूं पढ़नि था अल्लाह तबारक व ताला खे राज़ी कनि था इहे कामिल मोमिननि जूं निशानियूं आहिनि ऐं जेके वली आहिनि अल्लाह ताला जा नेक माण्हू आहिनि उन्हनि खे ॾिसण सां अल्लाह ताला यादि ईंदो आहे त कहिड़े इंसान सोचे त यार हीउ वली आहे या न आहे त पोइ उन शख़्स खे ॾिसण सां उनजे अमल में अगरि बेहतरी अचे थी अगरि जे हू बद किरदार आहे अगरि हू सुठो किरदार में अची थो वञे त हुन वलीअ जी निशानी आहे त हुन वलीअ जे फेज़ सोबत में अची करे हू नेक थिए थो उन खां अलावा वलीअ खे ॾिसण सां अल्लाह ताला यादि ईंदो आहे त हीअ जेके वलीअ जूं निशानियूं आहिनि इहे असां सोचणु घुरिजे त अॼुकल्ह माण्हू सम्झंदा त बाबा हर को माण्हू वली आहे हर कंहिं माण्हू खे वली वली चवंदा वली न वली उहो हूंदो आहे जेको ईमान वारो हुजे ऐं तक़वा वारो हुजे इहे न त कंहिं काफ़िर खे जी कंहिं फासिक खे या कंहिं गुनहगार खे वली न चइबो वलीअ जी निशानी आहे त उहो ईमान वारो हुजे ऐं तक़वा वारो हुजे तक़वा यानी परहेज़गारी गुनाहनि खां बचण वारो उनखे तक़वा जो लिबास पातल हूंदो आहे ऐं उहो नेक हूंदो आहे अल्लाह ताला अच्छा अलावा सभु नेक जी त तव्हां ॻाल्हि कई इबादतूं के ॾेखाव वारियूं हूंदियूं आहिनि के माण्हू आउं ॾिसंदो आहियां त पंहिंजे लेखे पंहिंजे धुन में मगन थी करे पंहिंजे कमरे में पंहिंजे हुजरे में रब खे यादि करे पिया ॻोड़ा ॻाड़ींदा आहिनि इहा ॾेखाव वारी इबादत या जेको लिकी करे जेका इबादत कई वञे थी इन ॿिन्ही जे बारे में थोरो ॿुधायो त कहिड़ो ॾिसो बेस्ट तरीक़ो कहिड़ो आहे ॾिसो कुझु इबादतूं अहिड़ियूं आहिनि जेके अल्लाह तबारक व ताला असां ते फ़र्ज़ु कयूं जीअं निमाज़ आहे सही ठीकु आहे वाक़िम सला वातु ज़का वर्कऊ माराकिन यानी रुकू करण वारनि सां रुकू कयो यानी इन में जमात जे बारे में ॿुधायो वियो आहे त तव्हां जमात पढ़ो यानी निमाज़ तव्हां मस्जिद में वञो ईअं न करे सोचे त यार मां मस्जिद में वञी निमाज़ पढ़ंदुसि माण्हू मूंखे ॾिसंदा रियाकारी थी हूंदी त भला मां घर में पढ़ां त उहो अल्लाह ताला जो हुकुम खां इनकार करे रहियो आहे छो त निमाज़ उहा निमाज़ पाबंद जा पढ़णी आहे ऐं माण्हुनि खे ख़बर पए भले त तव्हां निमाज़ पढ़ो था कुझु इबादतूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां लिकी करे कयो था जीअं तव्हां सदको ख़ैरात कयो था लिकी करे कयो था जंहिं कंहिं मुस्लमान जी तज़लील न थिए अगरि त इमाम हसन मुश्तबाही त उहो महीनो भलारो आहे हिन में इमाम हसन रज़ियल्लाहु ताला जो 15 रमज़ान मुबारक ते जेको आहे उहो शहादत ॾिहाड़ो आहे इमाम हसन खे ज़हर ॾिनो वियो त इमाम हसन रज़ियल्लाहु ताला वटि हिकु साइल आयो सवाल खणी पर्चीअ लिखी करे जीअं इमाम हसन खे ॾिननि त इमाम हसन उन पर्चीअ खे पढ़ियो ई कोन ऐं चवनि त तोखे अता करे छॾींदासीं उन खां पोइ पंहिंजे ख़ादिमनि खे चवनि त हिनखे जेको घुरे थो उनखे ॾेई छॾियो त जॾहिं ख़ादिमनि चयो त या इमाम हसन तव्हां हिन हमरा जी जेकी साइल जी पर्ची ॾिसी करे ॾिसो तव्हां त छा थो घुरे चवणु छा थो चाहे त इमाम हसन फरमायो त इहा जेकी मां पर्ची खणी करे ॾिसां हा इन वक़्त में हुन माण्हू जी तज़लील थियां पोइ मूं वटि बीठो हुजे हा हिकु परेशान थी करे हिकु माज़ूर सम्झी करे हिकु पंहिंजो पाण खे हकारत ऐं ज़िलत महसूसु करायां त हू बीठो आहे मां हुनजी पर्ची ॾिसां हिन खां पोइ मां चवां तुंहिंजो कमु थींदो या न थींदो त मूं चयो त मां हिनखे तज़लील न कयां मां हिनजी इज़त रखां माना हिन महीने में जेकी राशनूं ॾेई करे फोटोग्राफी था कनि इहो ग़लति आहे 2 रुपया ॾेई करे फोटोग्राफी था कनि इहो बि न करणु घुरिजे कंहिंजी तज़लील न करणु घुरिजे ॿोरियूं ॾेई ऐं पंहिंजूं फोटोग्राफी करे पेजनि ते रखनि था त अॼु हेतिरो विरायोसीं अॼु हेतिरो विरायोसीं इहो ग़लति इहो न करणु घुरिजे तव्हांजे ख़्याल में जी बिल्कुलु इहो न इहा रियाकारी थी वई न अल्लाह ताला जी रिज़ा उहा हूंदी आहे जो अल्लाह ताला खे ख़बर आहे
मूं माण्हुनि खे ॾेखारण लाइ न कयो आहे, सही। मां माण्हुनि खे ॾेखारण लाइ कयां 10 माण्हू वाह वाह त कंदा, उन खां पोइ भुलिजी वेंदा, बाक़ी चवनि था न हिकिड़े हथ खे ख़बर ई न पए न, ख़बर न पए। इहो पर अलामा इन सां पॉज़िटिविटी बि वधंदी आहे, जेकॾहिं असां काशे रखंदा आहियूं त उन ते काफ़ी माण्हू ॾिसंदा आहिनि, ॿियनि जी बि दिलि चवंदी आहे त असांखे बि ईअं ॾियणु खपे, उन्हनि खे ॾिसी करे। इहो नियत ते डिपेंड करे थो त जेको दिलि आहे न, अगरि त हुनजी दिलि में का बि ॻाल्हि न आहे, हू चवे थो त मां पंहिंजे मिटनि माइटनि में हिकु शइ आहे उहा तक़सीम कयां ऐं मिटनि माइटनि खे अहसासु ॾियां त अलाह ताला मूंखे नवाज़ियो आहे, ऐं नियत हुनजी, छो त नियत अमल जो दारोमदार नियत ते आहे। दिलि में नियत बिल्कुलु रियाकारी न आहे, दिलि में इहा नियत हुआ त मां मिटनि माइटनि खे ॿुधायां त मूं ही मिटनि माइटनि लाइ हिकिड़ो पैकेज ठाहियो आहे, ग़रीबनि खे ॼाण थो तव्हां बि ॾियो। जीअं घणा माण्हू हूंदा आहिनि ज़कात कढण, ज़कात कढण खां पोइ वरी माण्हुनि खे चवंदा त यार मूं ज़कात कढिया, तूं बि ज़कात कढ, के अमीर माण्हूअ खे चवंदा त तूं बि ज़कात कढ, उनजी दिलि में नियत इहा हूंदी आहे त यार हीअ बि इन नियत ते अचे ऐं ज़कात ॾे। पर अगरि दिलि में ख़्यालु आहे न, जेको हीअ वॾो मुफ़्ती हीअ आहे दिलि, त इन में ख़बर पइजे त छा तव्हां चवणु चाहियो था। अगरि दिलि में इहा ॻाल्हि आहे त यार 2 माण्हू बि ख़ुशि थी वञनि त मां लाइ वारो आहे, मूं ख़ैरात कई आहे, त पोइ सॼो अमल रायगा थींदो। सही बसि के वरी ख़ुदा जा बंदा अहिड़ा बि आहिनि जेकी टेलीफोन करे चवंदा आहिनि त बाबा हीअ हेल्प मुंहिंजी तरफ़ां कंहिं न कंहिंजी करे छॾिजो, हीअ अमाउंट तव्हांखे मोकिलियूं था, मुंहिंजो नालो न ॿुधाईंदा बि न आहिनि त इहा हेल्प करूं थी, इहा माना पाण ई थी वई, रब्बुल करीम जी तरफ़ां इशारो अची वियो। हाणे ॻाल्हि ॾाढी सुठी आहे त आउं चाहियां थो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत बि माणे। ऐं अमजद अली जतोई साहब खे रिक्वेस्ट कंदसि त असांखे नात ॿुधाइनि। या मुहम्मद या मुहम्मद या मुहम्मद ऐसे इज़्ज़त आपने पाई के बस या मुहम्मद और की शबे असरा खुदा ने वो पज़ीराई के बस या मुहम्मद। सर शेर काबिल हो रहा और एक पल में मुस्तफ़ा को अर्श पर बुलवा लिया, एक पल में मुस्तफ़ा को अर्श पर बुलवा लिया। अरे अपने बंदे की खुदा को ऐसी याद आई के बस या मुहम्मद। और गिनते गिनते थक गई, गिनते गिनते थक गई तारों की नाजुक उंगलियां, गिनते गिनते थक गई तारों की नाजुक उंगलियां। अरे मुस्तफ़ा मुर्तज़ा मुस्तफ़ा मुर्तज़ा के हैं ज़मीं पर इतने शैदाई के बस
या मुहम्मद। नंढड़ी साई जो टाइम थियो आहे। जी, जी। सो केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। मलिकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान में, ऐं उमेद कयूं था तव्हां सां गॾु ई हूंदो, छो त ॾाढो सुठो प्रोग्राम वञे पियो। ऐं असां वटि जेकी मुफ़्ती या स्कॉलर्स ईंदा आहिनि उन्हनि खां कान खां ॼाण वठंदा आहियूं, असांजी ॼाण में इज़ाफ़ो थींदो आहे। सो असां सां गॾु अॼु ॾाढो सुठो मानाइतो साथी गॾु आहे। सो उन सां कचहरी कंटिन्यू रखंदासीं। शामी साहिबु भला इहो मूंखे ॿुधायो त रोज़ो त सभु रखे थो, हर को रखे थो, सभु रखूं था बल्कि, त रोज़े जी नूरानियत छा आहे? थोरो इन ते थोरो रोशनी विझो। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमानो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। यानी ही जेके रोज़ा फ़र्ज़ कया वञे तव्हां खां पहिरें बि रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ त जीअं तव्हां तक़वा इख़्तियार कयो। त जेकी तक़वा आहे उहा परहेज़गारी आहे, यानी हराम कमनि खां बचणु, इहा हिकिड़ी परहेज़गारी आहे। त जॾहिं इंसानु हराम कमनि खां बचे थो त उन जे अंदरि रूहानियत रोज़नि जी थिए थी। मिसाल आहे, हिकिड़ो माण्हू रोज़ो रखे थो ऐं उन खां पोइ ग़ीबत बि करे थो, कंहिंजी गिला, कंहिंखे कूड़ ॻाल्हाइण, त पोइ उहा रूहानियत सॼी ख़तमु थी वञे। अच्छा, रूहानियत जो जेको मर्कज़ ऐं महवर आहे उहो आहे इबादत ते ऐं तक़वा ते। जॾहिं तक़वा इंसान जे अंदरि हूंदी, हू इबादत बि पूरी कंदो, अलाह ताला खे बि ॿाराईंदो, क़ुर जी तिलावत बि कंदो, निमाज़ बि पाबंद पढ़ंदो, उन खां पोइ हू गुनाहनि खां बचंदो, उन जा हथ गुनाहनि खां बचनि त कंहिं ग़रीब खे मार न कढे, और उन जी अखियूं त जीअं कंहिंखे बुरी नज़र सां न ॾिसे। उन खां अलावा हू ग़ीबत खां, कूड़ खां, इन्हनि शयुनि खां, गुनाहनि खां जॾहिं बचंदो त हुन जे अंदरि रूहानियत ईंदी ऐं जेकी रोज़े जी जेकी नूरानियत आहे उहा ज़ाहिर थींदी इन इंसान जे अंदरि। जे तक़वा ऐं परहेज़गारी हुजे, अगरि तक़वा परहेज़गारी छॾे थो, सिर्फ़ु मानी खाइणु छॾे ॾिठो त उहा बुख जे करे सिर्फ़ु रोज़ो, त उहो बुख वारो रोज़ो चइबो। उन में सॼो ॾींहुं उहो बुखियो त आहे, पर हुन जे अंदरि जेकी रूहानियत आहे, नूरानियत आहे, रोज़े जी जेको असरु थियणु घुरिजे उहो न आहे, त पोइ फ़ाइदो न आहे। भला मूंखे इहो ॿुधायो, आम जी तव्हां कॉमन हिकिड़ो सुवालु ज़हन में ईंदो आहे त रोज़े में औरत हुजे या मर्द हुजे, सींगार करे पाण खे ठाहे संवारे, इन हवाले सां छा चवणु चाहींदो? शरई तौर ते सींगार करणु जाइज़ आहे, को हुन में कबाहत न आहे। अगरि केरु औरत हुजे या मर्द हुजे, शरई तौर ते को हुन में मुज़ाइको न आहे। अलाए कीअं चवंदा आहिनि न, सुरमो न पाइजे, मुसाग उॾाइण हुजे, मसला इहे बयानु कंदा आहिनि। जी बिल्कुलु सही था चओ तव्हां। इन मुताबिक़ त के सुरमो पाइणु रोज़े में जाइज़ आहे। हा, जीअं रोज़े में सुरमो जाइज़ आहे, तेल हणी सघिजे थो, न हलाए सघिजे थो, ॾंदणु करणु, भला मिसवाक करणु सघिजे थो, पर मिसवाक पहिरीं तरह जॾहिं माण्हू कंदो न हुनखे चॿाड़ींदो आहे त हुनजा रेशा जेके हूंदा आहिनि उहे थोरा सख़्तु हूंदा आहिनि ऐं कड़वाहट महसूसु थींदी आहे। त रोज़े खां अलावा हुनखे हू सही तरह चॿाड़े छॾे, उन खां पोइ मिसवाक रोज़े जी हालत में करणु जाइज़ आहे। पर टूथ ब्रश कोन थो करे सघे, छो त उन में कुझु अज्जा हूंदा आहिनि जेके न चाहींदे बि हलक में अंदरि अची सघंदा आहिनि, महसूसु थी सघंदो मज़ो। उन करे टूथपेस्ट मना थियल आहे, उन सां रोज़ो टुटी वेंदो। बाक़ी उन खां अलावा तव्हां सुरमो पाए सघो था। ऐं चयो वेंदो आहे त विञण खां मतिलबु जेॾी महिल असां इफ़्तारी थियण वारी हुजे उन खां पहिरीं कुझु टाइम न विञो तव्हां, छो तव्हां रिफ्रेश थी वेंदा आहियो। न, इन में को मसइलो आहे। ॾिसो न, अलाह ताला इस्लाम जेको आहे न हिकु बाज़ाब्ता दीन आहे। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। तमामु दीननि में, तमामु मज़हबनि में अलाह ताला जे नज़दीक दीन इस्लाम पावरफुल आहे, मज़बूत आहे। त अलाह ताला जॾहिं असांखे इस्लाम ॾिनो आहे त इस्लाम असांखे आसानी ॾिनो। तव्हां हिकिड़ो चकर न, तव्हां 10 चकर विझी सघो था। तव्हांजो अगरि मुंहुं ख़ुश्क थी थो वञे त तव्हां थधे पाणी सां गुरड़ी बि करे सघो था। एतिरी बि इजाज़त आहे। तव्हांखे अगरि हुनजी तरी महसूसु थिए, बसि वञे, अंदरि न वञे। बाक़ी तव्हांखे मुंहं जो जेको ज़ाइको आहे उन में तव्हां अगरि जे थधे पाणी सां गुरड़ी करणु चाहियो था त तव्हांखे थोरो सुकून मिले। ज़ाहिर आहे तव्हांखे सुकून मिलंदो, तव्हां रब जी इबादत कंदो, अलाह ताला खे ॿाराईंदो। त अगरि तव्हां विझणु चाहियो त तव्हां हिकु न 10 चकर विझी सघो था, पोइ हुन में कबात न आहे। रोज़े खां पहिरियां या जीअं तव्हां चओ था त इफ़्तारी खां थोरो पहिरियों माण्हू कुझु ॻाल्हियूं हुजनि माण्हू, पर इफ़्तारी खां पहिरियों हिकिड़ो चकर मुंहिंजियल आहिनि। इलाही मामला अहिड़ा आहिनि जिन ते माण्हू खे ख़बर न आहे। के माण्हू ईअं कंहिंजी का अखि ख़राबु थिए थी त पोइ अखियुनि में ड्रॉप्स बि न विझंदा आहिनि। ड्रॉप्स विझणु मना आहे। अच्छा जी साईं। अखियुनि में ड्रॉप विझण सां छा थींदो त हितां खां कुझु रगूं निकिरनि थियूं ऐं जंहिंसां उहो जेको रतो बता उहा सॼी मैदे ते वञी सघंदी। अखियुनि में ड्रॉप्स नथा विझी सघजनि, अखियुनि में सुरमो विझी सघजनि था, अहिड़े तरह कननि में ड्रॉप्स विझी सघजनि था। ऐं अगरि जे कननि जो पर्दो फाटल आहे त पोइ तव्हां ड्रॉप्स नथा विझी सघिजो। बाक़ी तव्हां कननि में अगरि पाण बि विझणु चाहियो तॾहिं को मसइलो न आहे, अगरि पर्दो सलामत आहे। पर्दे जी या ख़बर ईअं पवंदी आहे त पर्दो जॾहिं फाटल हूंदो आहे त उन मां गंदु निकिरंदो आहे। त अगरि जे पर्दो फाटल न आहे
पर्दो पंहिंजे हिसाब सां सही आहे त पोइ तव्हां पाणी अगरि विधो तॾहिं तव्हांजो रोज़ो कोन सही सही वेझण में अक्सर पइजी वेंदो आहे जी जी सही 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 भला इंजेक्शन लॻाराए सघिजे थो इंजेक्शन लॻाराए सघिजे थी छो त इंजेक्शन के माण्हू बीमार थी पवंदा आहिनि डॉक्टर ॾे वञिजे ऐं इंजेक्शन लॻाइजे जी इंजेक्शन जो मसे सां तालुक़ु आहे मसनि में इंजेक्शन लॻंदी आहे उनजो मैदे सां तालुक़ु न हूंदो आहे अगरि केरु बीमार आहे त उहो इंजेक्शन लॻाराए सघिजे थो रग वारी जेकॾहिं सुई लॻाराए जी रत वारी सुई लॻाराए रग में बि लॻंदी आहे न डायरेक्ट रग में या मसे में लॻाइण सां को मसइलो न आहे बहरहाल उनजो तालुक़ु मैदे सां न आहे त जीअं इंजेक्शन आहे उहा तव्हां लॻाराए सघो था रत जेको आहे उहो तव्हां टेस्ट करण लाइ कढाए सघो था अच्छा रत कढाए बि जी रत टेस्ट लाइ बि तव्हां कढाए सघो था ऐं रत तव्हां ॾियारे बि सघो था कंहिंखे तव्हां मिसाल रत कढाए करे कंहिं ग़रीब खे कंहिं मिसकिन खे तोहफ़त ॾियणु चाहियो त तव्हां ॾेई सघो था अच्छा इहा माना ॻाल्हि तव्हांजे बिहाफ ते आहे सुभाणे इहा क्लिप रखी करे माण्हू तव्हांखे तव्हां क़यामत मूंखां पुछी सघो था दिलि जाए त कयां न सुभाणे मां वञी वींदुमि हिकिड़ी खे रतु ॾियणु आहे मूं वटि बि कोन पर पोइ बि कोशिशि कंदुसि सो जी फिर नाज जी तरफ़ हलूं जी अगरि अवां इजाज़त ॾियो त जी जी भली हाणे सुठी ॻाल्हि नेक ॻाल्हि केरु चवंदो त न ॿुधूं भला शान बिल्कुलु बिल्कुलु साए में तुम्हारे हैं साए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है साए में तुम्हारे किस्मत ये हमारी है साए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है साए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है कुर्बान दिलो जानम कुर्बान दिलो जानम क्या शान तुम्हारी है कुर्बान दिलो जानम क्या शान तुम्हारी है साए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है क्या पेश करे तुमको क्या चीज़ हमारी है क्या पेश करे तुमको आका क्या चीज़ हमारी है ये दिल भी तुम्हारा है ये दिल भी तुम्हारा है ये जान भी तुम्हारी है ये दिल भी तुम्हारा है ये जान भी तुम्हारी है गो लाख बुरे हैं हम कहलाते तुम्हारे हैं गो लाख बुरे हैं हम आका कहलाते तुम्हारे हैं एक नजर करम करना एक नजर करम करना ये अर्ज हमारी है एक नजर करम करना ये अर्ज हमारी है साए में तुम्हारे हैं किस्मत ये हमारी है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी फिर ब्रेक जी तरफ़ हलूं जी भली हलो किना न वञो असां सां गॾु रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान
سلام رمضان سلام رمضان. जी नाज़रीन अव्हांखे ॿीहर सलाम रमज़ान में भलीकार चऊं था. जागीरानी अगरि अलामा साहब ॾांहुं जिन खे सवाल पुछिजे त बिल्कुलु शामी साहब गॾु आहे. जी जी असांखे अलामा इहो ॿुधाइजो त स्पेशली रमज़ान जे महीने में जेके असांजा पंहिंजा प्यारा आहिनि उहे वफ़ात करे वञनि था त उन्हनि जी छा अहमियत आहे? अगरि रमज़ान मुबारक में जेको इंसान ईमान जी हालत में वफ़ात करे थो वञे थो अल्लाह ताला हुनखे बख़्शिश फरमाए थो. सही. यानी अल्लाह ताला हुनखे बख़्शे छॾे थो. सही. हुनजा गुनाह सगीरा कबीरा माफ़ थी था वञनि. ऐं जेके अल्लाह ताला जी रहमत हुनजी वसी हूंदी आहे त अल्लाह ताला हुनखे माफ़ु करे थो. त उन लाइ असांखे पंहिंजनि लाइ बि ऐं मिटनि माइटनि लाइ ऐं हूअं ई बि जेके रमज़ान खां अलावा बि केरु वफ़ात करे वञनि था त उन जे लाइ ईसाल सवाब जो इतमामु करणु घुरिजे. यानी हर जुमेरात यानी ख़मीस ते या हर सूमर ते असां कुझु न कुझु ठाहे पेश कयूं. उन खां पोइ असां अल्लाह ताला जी बारगाह में इहो दुआ कयूं या अल्लाह हीउ जेको मूं खाधो आहे या जेको मूं ताम पेश कयो आहे या अल्लाह हिन जो सवाबु मुंहिंजे फलाणे मरहूम खे, मुंहिंजे वालिद साहिब खे, मुंहिंजी वालदा खे, मुंहिंजे ॾाॾे खे, मुंहिंजे ॾाॾीअ खे मां पेश कयां थो या अल्लाह उनखे सवाबु पहुचा, दरजातुनि जा बुलंद फरमा. हिकिड़ो बहितरीनु अमल आहे. रमज़ान खां अलावा रमज़ान में बि जेके बि वफ़ात करे इहो हिकिड़ो मुस्लमाननि जो शियार आहे त मुस्लमान जेके आहिनि पंहिंजनि वॾनि खे भुलिजंदा न आहिनि. चाहे कुझु बि थी वञे हू पंहिंजे भुलिजंदा न आहिनि. हू ईसाल सवाब जो इतमामु कंदा आहिनि. ऐं औलाद ते इहो हक़ु आहे त उहो वालदेन खे यादि रखे त वालदेन खे ईसाल सवाब कंदो रहे. जॾहिं बि हुनखे आसानी लॻे तॾहिं ईसाल सवाब कंदो रहे. सही सही सही. माना इहो कॾहिं कॾहिं ॿुधंदा आहियूं त रमज़ान जे ॾींहंनि में ख़ासि तौर ते जेकॾहिं कंहिंजी वफ़ात थिए थी त चवनि था त दर्जा बुलंद थी विया. बहरहाल वॾी महिरबानी साईं तव्हांजी. लख थोरा शामी साहिबु तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं लख थोरा उन्हनि जा जिन असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे. करशी जामे श्री सभ खां पहिरियां उनजो ज़िक्र कंदा आहियूं छो त सभ खां पहिरियां ज़िक्र इन जो ई करणु घुरिजे. थोरी देरि में असां वरी दस्तरख़्वान अफ़्तार जो सजाईंदासीं, रोज़ो हिते खोलींदासीं. करशी जामे श्री वारनि जो उन्हनि जा लख थोरा जेकी एतमाम कंदा आहिनि अफ़्तार जो असांजे लाइ. सो करशी जामे श्री ऐं करशी जामे श्री 100 सैकड़ो ख़ालिस आहे. पाणीअ जो हुन में फुड़ो मिलायल न आहे. ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं त इहो ई सबबु आहे जो करशी जामे श्री खोड़ सारा सर्टिफिकेट नेशनली इंटरनेशनली एवॉर्ड पिणु माणे चुको आहे. 265 टेस्ट जा मरला थींदा आहिनि. चैकिंग थींदी आहे. उनखां पोइ इहा बॉटल करशी जामे श्री जी तव्हांजे हथनि ताईं पहुचंदी आहे. ऐं 276 भेरा जेकी शुगर फ्री जेका बॉटल आहे उनजी क्वालिटी टेस्टिंग कई वेंदी आहे. उनखां पोइ चैकिंग कई वेंदी आहे. मयार ते पूरो जॾहिं लहंदी आहे का शइ त पोइ उनखे पैक करे तव्हां ताईं पहुचाईंदा आहिनि. करशी जामे श्री तव्हां असां सभिनी जो पसंदीदा मशरूब आहे. आऊं वॾे शौक़ चाह सां पीअंदो आहियां. यकीनन तव्हां बि पीअंदा हूंदो. पहिरियों खां वरी पुछा कयूं था. बिल्कुलु बिल्कुलु सभु पीअंदा आहिनि छो जो तव्हांजी ॿुधायो उनखे त नेशनली इंटरनेशनली उनखे अवॉर्ड मिली चुका आहिनि. अवॉर्ड तॾहिं मिलंदा आहिनि जॾहिं उहा शइ मञियल हूंदी आहे. मतिलबु करशी जामे श्री खे नेशनली इंटरनेशनली हर तरह सां पीतो वञे थो. हर किथे पीतो वञे थो. ऐं जेकॾहिं उन्हनि जी ॿी ॻाल्हि ॿुधायां त उनमें कूलिंग जेके आहिनि कूलिंग क्वालिटीज़ बि हूंदियूं आहिनि छो जो उनमें संदल गुलाब ऐं ख़सख़स ऐं उशना पयल हूंदो आहे जेको आउं बार बार रिपीट कंदी आहियां त उनमें कूलिंग क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि. स्पेशली जेकॾहिं रमज़ान असांजो घरनि में अची रहियो आहे त उनखां पोइ असां जेकॾहिं करशी जामे श्री जो सहरी में इफ़्तारी में इस्तेमालु करियूं था त ॻाल्हि ई बिल्कुलु डिफरेंट थी वञे. सही सही सही. करशी जामे श्री सहर हुजे या इफ़्तार ज़रूरु पीओ. करशी जामे श्री सभु पीते हैं. हिन जो चवणु आहे. इन खां सवाइ सभु रोज़ो अॼु असां ताउन फरमायो त चिकन स्पेशलिस्ट ऐं तलो अमा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ. रूह अफ़ज़ा उन्हनि जो चवणु आहे त ज़िंदगी मुबारक नेस्ले एवरीडे तुम में है कुछ ख़ास पाकुला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी. इन खां सवाइ सूफ़ी दस्तरख़्वान सूफ़ी एतमाद के लिए ऐं नेस्ले मिल्क पेक क्रीम हर दिन ख़ुशी से ऐं क्विज़ शरबत उहो बि ॾाढो ज़बरदस्त आहे. ऐं क्विज़ वारनि चवणु आहे त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो. ऐं वाइटल टी वाइटल पियो ज़िंदगी जियो. ऐं इन खां अलावा ब्रिज बैटरी पावर्स लज़्ज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला. इनेक्स जो चवण है हर घर की ज़रूरत अखुवत किसी आस को टूटने न दे. GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स फॉर्मी परफ्यूम है ऐं उनके अलावा बॉडी स्प्रे भी है. अल खिदमत फाउंडेशन कोई ताबीर अधूरी ना रहे. शारजा कुकिंग ऑयल दिल चाहे शारजा और क्या शारजा शारजा शारजा. टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना. शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है जीता रहे मेरा भाई. ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट 7 हर्बल नेचुरल स्किन केयर हर्बियन समरस एक बोतल बनाए 35 ग्लासेस. अञा भी तव्हांखे छा खपे. आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म नंबर 1 क्वालिटी फॉर्म वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स. SIUT क्योंकि SIUT अपना है. फातिमा फर्टिलाइजर्स सब FF ज़मीन की जान फसल की जान. ऐं इन ते असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो. हदीस पाक आहे त उहो जिस्म जन्नत में दाख़िल न थींदो जंहिंजी परवरिश हराम ग़िज़ा सां कई वई हुजे.
सो इन जे करे पंहिंजनि बचनि खे पंहिंजी औलाद खे हलाल जो गिरह खारायो ऐं कोशिशि कयो त सुठी ज़िंदगी उन्हनि जी गुज़रे, सुठो कमायो, सुठो सोचो ऐं नेकियूं कमायो। तमामु बहितरीनु ॻाल्हि तव्हां कई। उन ॻाल्हि सां असां जेको आहे उहो पंहिंजी नाज़रीन खे गुड बाय चवंदासीं, केॾा न वञिजो, ऐं उन खां अलावा अलविदा असां चऊं था असांजी नाज़रीन खे। उन खां पहिरीं असां जेको आहे नात जी तरफ़ हलूं था। बिल्कुलु, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत हासिल कंदासीं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। ऐं जी नाम ॿुधायो, केरु पढ़ंदो नात? साउद अहमद कादरी साहब खे साउद कादरी जी आवाज़ में नाते कलाम ॿुधंदासीं। टेक केयर, अला भाई, बाय बाय। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम प्यारी नात पेश कर रहे हैं। मौला मुझवा गुवारे मदीनो मुखे देखा रे, मौला मुझवा गुवारे मदीनो मुखे देखा रे, साहत नाहे एतबार, अरबिय जो क्या दीदार है, सोहणे जो क्या दीदार, मौला मुझवा गुवारे मदीनो मुखे देखा रे। थी मांगदागर यार जिधर ते प्यो हूं से दिलदार, जिधर ते अंगण दिल बर जो बुहारिया, नौकर थी दर ते गुजारिया, अंगण दिल बर जो बुहारिया, नौकर थी दर ते गुजारिया, कबूले खणी जे मुखे यार, अरबीअ जो क्या दीदार है, सोहणे जो क्या दीदार, मौला मुझवा गुवारे मदीनो मुखे देखा रे। डाडी अंदर में सिकड़ी लगिया, तागही मन में तकड़ी लगिया, ॾिसां मां रोज़ अखियुनि सां, चुमा वञी चौठ चपन सां, ॾिसां मां रोज़ अखियुनि सां, चुमा वञी चौठ चपन सां, मन खे मिले को करार, अरबीअ जो क्या दीदार है, सोहणे जो क्या दीदार, मौला मुझवा गुवारे मदीनो मुखे देखा रे। आखिरी शेर जो सुभान अल्लाह। रात्यां ॾींहां तोखे पुकारियां, नीर अखियुनि मां वेठो हारियां, आहियां मिसकीन मुलाई, न आहे ताक़त काई, आहियां मिसकीन मुलाई, न आहे ताक़त काई, हसन आहियां मां लाचार, अरबीअ जो क्या दीदार है, सोहणे जो क्या दीदार, मौला मुझवा गुवारे मदीनो मुखे देखा रे, साहत नाहे एतबार, अरबीअ जो क्या दीदार है, सोहणे जो क्या दीदार, मौला मुझवा गुवारे मदीनो मुखे देखा रे। अल्लाह जी नेमतुम जो
इनाम रमजान सलाम रमजान सलाम रमजान सलाम रमजान